नाज़रीन असां हींअर मौजूदु आहियूं मेहड़ जी सरकारी अस्पताल वटि ओकाशा आटोज़ आहे ऐं ओकाशा आटो जो मालिक अब्दुल्ला ओढाणो ऐं संदसि मुलाज़िम मोहम्मद अली खोसो हिते मौजूदु आहिनि जिन एहतिजाज कयो आहे त मोहम्मद अली खोसो जेको रिकवरी करणु नओं ॻोठु वियो ऐं नओं ॻोठ खां बंदि क्रॉस करे ओरते टपियो फैज़ मोहम्मद आगरो वटि टे हथियारबंद 125 मोटरसाइकिल सवार जिन हिन जो अघु वठी हिन खां तक़रीबन 2,30,000 टच मोबाइल फुर करे विया। उन खां बैदि में ही जॾहिं नए ॻोठ पुलिस वटि पहुता त उतां जो SHO आहे इक़बाल कांधड़ो जेको हिननि सां ताउन न पियो करे ऐं नटाईंदो रहियो त हीअ हद असांजी न आहे, जॾहिं त इहा हद नओं ॻोठ थाणो जी हुई। वधीक हिते पाण मोहम्मद अली मौजूदु आहे, असां उन खां पुछंदासीं त असुल में वाक़ियो हिन सां कीअं पेश आयो। जी मोहम्मद अली, मां जीअं त नयो ॻोठ बंदि खां हेठि लथुसि न त थोरो अॻिते हलियुसि त फैज़ मोहम्मद जेको आगरो आहे उन जी मोड़ तां 3 125 ते हमराह जेके आया ऐं पिस्टल ॾेखारे करे 2,30,000 कैश ऐं टच मोबाइल मूंखां फुरिया। वरी असां ॻाल्हि कईसीं जॾहिं वियासीं SHO ॾे त इक़बाल कांधड़े ॾे त उन चयो त मुंहिंजी हद न आहे इहा। वरी असां वियासीं उनजी हेॾे शाह पंजे वारनि चयो त असांजी हद न आहे, राधणा चयो असांजी हद न आहे, त असांखे कंहिं बि रिस्पॉन्स सही तरीक़े सां न ॾिनो। तव्हांजी NC दर्ज कई थाणे वारे असांजी दर्ज न कई आहे। राधणा वारे चयो त मुंहिंजी हद न आहे, नए ॻोठ वारे चयो मुंहिंजी हद न आहे, शाह पंजे वारे चयो असांजी हद न आहे। अच्छा, तव्हांजी इन जी धाड़े जी फुर जी का बि NC किथे बि कोन कटी आहे? किथे बि कोन कटी वई आहे। नाज़रीन, मोहम्मद अली खोसो हुयो जंहिंजो चवणु आहे त नओं ॻोठ खां ही जीअं ॿाहिरि निकितो त नओं ॻोठ थाणे जी हद मां 3 फोरूं हिन खां लॻभॻि 2.5 लख ताईं कैश रक़म ऐं मोबाइल फुरे विया आहिनि। हीअ नओं ॻोठ SHO वटि विया, उन्हनि बि हिननि जी NC न वरिती ऐं उन खां पोइ वरी हिननि खे रोलाइनि थाणे असांजे राधण थाणे ते पहुता, उन्हनि बि हिननि जी NC न वरिती। वरी ही शाहप जो थाणे ते पहुता, उन्हनि बि हिननि जी NC न वरिती ऐं हिननि सां हींअर ताईं इंसाफ़ न थियो आहे। वधीक वरी हिन जो ई असांजो ओकाशा आटो जो मालिक आहे अब्दुल्ला ओढाणो ऐं हिन जी बि वरी हिन जे घर वटां A सेशन थाणे मेहड़ A सेशन थाणे जी हद मां CD 2022 मोटरसाइकिल चोरी थी वई। उन सिलसिले में ही A सेशन थाणो मेहड़ वटि पहुता ऐं उन्हनि बि हिननि सां ताउन न कयो आहे। वधीक ही पाण साईं अब्दुल्ला ओढाणो मौजूदु आहे, उन खां पुछंदासीं त असुल में मामिलो छा आहे। जीअं त असांजी मोटरसाइकिल CD 2022 मां नाले सुबुह सां 7:30 बजे असां दर ते बीहारे अंदरि घर में दाख़िल थिया आहियूं। 10 मिनट खां पोइ निकिता आहियूं त गाॾी ते आहे कोन। वियासीं थाणे ते, उते NC कटाई आहे। वधीक अञा हुनजो हींअर ताईं का बि रिकवरी ऐं कुझु बि कोन थियो आहे, पुलिस तमामु ताउन न पई करे। नाज़रीन, असां हिते मौजूदु हुआसीं ओकाशा आटोज़ आहे सरकारी अस्पताल जे भर में ऐं उनजो ओढाणो अब्दुल्ला ओढाणो मालिक आहे ऐं हिन जो मोहम्मद अली खोसो उनजो मुलाज़िम आहे। उन्हनि खां मोहम्मद अली खोसो खां फुर थी आहे जॾहिं हिन जी मोटरसाइकिल मेहड़ खां चोरी थी आहे ऐं ॿई जेके ॾोह आहिनि उन्हनि में पुलिस दिलचस्पी नथी वठे। हिननि अपील कई आहे। वधीक ई अब्दुल्ला ओढाणो आहे, उन खां बि मुंहिंजी 2022 मॉडल CD उहा पंहिंजे दर तां चाबी चोरकाए आहे, उनजी बि हमल मालिक थी उनजी बि हींअर ताईं पुलिस का बि न कई आहे। अच्छा, तव्हांजो मुतालबो कहिड़ो आहे? अपील तव्हांजो मुतालबो इहो आहे त बाबा त असांजी पहिरियां हिकिड़ी गाॾी वई आहे, उन खां पोइ असांजी ॿी गाॾी हाणे वई आहे, का बि पुलिस सां रिस्पॉन्स न ॾिनी आहे, का बि न ॾिनी आहे। ऐं तव्हांजे मुलाज़िम खां 2.5 लख जे लॻभॻि ऐं मोबाइल टच बि इहो थियो वाक़ियो। इन वाक़िए में मां पाण वियुमि राधण, पहिरियां वियासीं असां नए ॻोठ में। नए ॻोठ में चयो मुंहिंजी हद न आहे, तव्हां वञो शाह पंजे। वरी वियासीं शाह पंजे वारे चयो त मुंहिंजी हद न आहे, तव्हां वञो राधण। वरी वियासीं राधण चयो मुंहिंजी हद न आहे, तव्हां वञो हुनजी हद आहे कंहिंजी। तव्हांखे रोलाईंदा रहिया, तव्हांजो ॾोह रिकवर करण त ठहियो। असां शरीफ़ माण्हू, असां मां रोडनि ते निकिरूं एतिजाज कयूं, उन खां पोइ मसइलो असां हल थींदो। हुन थाणे ते मोकिलिया, हुन थाणे ते मोकिलिया। असांखे 3 ॾींहं असां पंहिंजो रोज़ी दोज़ी खां हटी करे ऐं असां विया आहियूं। हुन थाणे ते मोकिले, हुन थाणे ते मोकिले, हुन थाणे ते मोकिले। मुसलसल असांखे वॾी हिननि परेशान कयो। राति जो असां तक़रीबन 10:30 9:30 पिया थियनि, राधण थाणे ते पहुतासीं। उन्हनि पहिरां हा कई असां कटींदासीं NC, उन खां बाद में चई असांजी हद ई न आहे, तव्हां सुबुह जो अचिजो, जिते तव्हां सां वाक़ियो थियल आहे असां उते ईंदासीं। पोइ तव्हां शाह पंजानि खे घुरायो राधण, जंहिंजी हद थींदी असां उनजी पोइ NC कटींदो। त असां सुबुह जो वरी वापसि तक़रीबन 10 10:30 निकितासीं लॻभॻि। पोइ शाह पंज जॾहिं असां पहुतासीं, शाह पंज वारे असां सां सुठो ताउन कयो, असां सां हलियो, उते वाक़ई जॻह ते पहुतो। पहुची करे चई बाबा हे मुंहिंजी हद न आहे,
तव्हां जेकॾहिं तव्हां जेके चयो नए ॻोठ वारे खे फ़ोन कयो उहो अचे या राधण वारे खे फ़ोन कयो त बि उहो अचे असांजे वॾे मुंशी नंबर ॾिनो हुयो त माना तव्हां मूंखे फ़ोन कजो असां मुसलसल कालूं कईसीं उन असांखे रिस्पॉन्स ई ॾिनो काल ई न खई माना जाइ वारदात ते शाहपंजो जो SHO हलियो उन उहा जाइ वारदात ॾिठी उन ॿुधायो त हीअ मुंहिंजी हद न आहे नओं ॻोठ जी हद आहे हुन में क्लियर लफ़्ज़ इहा चया त हिते वाक़ियो पेश थियल हो लाशारी ऐं कलड़ जो पुराणो झेड़ो पियो हले त 3 खून थियल आहे उन्हनि जी जेकी FIR दर्ज थियल आहे उहा नए ॻोठ में नए ॻोठ में थियल आहे हिते छोकिरी ॿी गुज़ारे हिते वई हिकिड़ो फैज़ मोहम्मद मोड़ खां हिते जेको हिकिड़ो एक्सीडेंट थियो छोकिरी जो उहा FIR जेकी आहे उहा नए ॻोठ नए ॻोठ में दर्ज ऐं थियल नए आहे। ॻोठ वारे SHO असां हुआ रिस्पॉन्स छा पर मुंहिंजी ॻाल्हि आहे लफ़्ज़ इहे चया त जेको वणे सो कयो मां न कटींदुसि मुंहिंजी हद आहे ई न अच्छा पोइ तव्हां फ़ोनूं कयसि ॿिए ॾींहं ते त नओं ॻोठ वारो बि कोन पहुतो राधण वारो बि न पहुतो बाक़ी शाहपंजो जो पहुतो सुठो रिस्पॉन्सिबल न उहो असां पाण सां गॾु गॾियो आयो उन आहियो जॻह ते बीठो अची बाबा मुंहिंजी न तव्हां घुरायो मां तव्हां सां ॿधल आहियां नाज़रीन कॾहिं बि मुंहिंजी हथ निकिरे तव्हां जेको दंड चवंदो मां भरंदुमि नाज़रीन ही हिते मुतासिर मौजूदु हुया जिन सां दादू पुलिस जो थाणो आहे नओं ॻोठ उनजो SHO आहे इक़बाल कांदड़ो जेको हिननि सां ताउन न पियो करे उन ख़िलाफ़ु हिननि एहतिजाज कयो आहे उन खां अलावा अब्दुल्ला ओढाणो आहे जंहिंजी हद भेटाई कॉलोनी आहे A सेक्शन जी हद उतां मोटरसाइकिल चोरी थी आहे उन खां अॻु में बि हिन जी मोटरसाइकिल चोरी थी आहे मगर हिननि खे को बि ॾोह रिकवर थी नथो मिले हिननि SSP दादू DIG हैदराबाद IG सिंध खां अपील कई आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असां जूं जेके ॾोह थियल आहिनि उहे रिकवरियूं कयूं वञनि न त असां एहतिजाज करण ते मजबूर थींदासीं।